अल्लाह जी रज़ा हुई शहादत हुसैन जे लाशन जे दरमिया थी अदा लाशन जे दरमिया थी। हाजी साहब फरमाते हेडा भी लाश असगर अकबर जा पिया है, हेडा कासिम जो लाश पियो आ, अब्बास जो लाश पियो आ, हुसैन करबला में भी अल्लाहु अकबर करे नमाज में बीठो आ। हाजी गुलाम नबी तो ते लाशन जे दरमिया थी इबादत हुसैन जी अल्लाह जी रज़ा हुई शहादत हुसैन जे अदा लाशन जे दरमिया थी तवा भी जो लाशन जे दरमिया थी इबादत हुसैन जी हो लाशन जे दरमिया थी। सुभान अल्लाह वडे आवाज़ जो लाशन जे दरमिया थी कुदरत के खास बन दो मोह जो हुसैन इसमें मुबारक वठो हिंदो दिल खे पोचैन अज भी हले थी हर पल, अज भी हले थी हर पल, अज भी हले थी छा सखावत हुसैन जी जो। सुभान अल्लाह। यो वरी कीअं इमाम हुसैन जी नमाज अज भी हले थी। आलिमन खां पुछो बुजुर्ग वेठा है नमाज कॾहिं थींदी आहे जॾहिं माण्हू सलाम हुसैन त सलाम बरायो ई कोने को नमाज में शहीद थियो आहे। मालूम थियो त क़यामत ताईं हुसैन जी नमाज जारी आहे। बस इंशाअल्लाह आखिरी शेर हज़रत अली साईं शान में को सजा परे जा मेहमान एड़ो तवां खे ॿुधाईंदा तवां जो सीनो मदीनो थे कुर्बान करे हिनन दीन बचायो वा।